लेबर यूनियन फीडर केनाल एरिया वाटर बोर्ड घोटकी पारां मुतालबंदी मनता लाइ सीनियर डायरेक्टर घोटकी ऑफिस बारां एहतजाजी कैंप कायम करे सख्त एहतजाज कयो। लेबर यूनियन जे अॻवाननि शबीर भुट्टी, साजिद नवाज़ धारिज ऐं ॿिनि जी अॻवानी में कयल एहतजाज दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त सीनियर डायरेक्टर ऑफिस करप्शन जो गढ़ बणिजी वई आहे, जंहिं करे मुलाज़िमत दरपदर थी विया आहिनि। बदकिस्मती इहा आहे जो असांजे इन एरिया वाटर बोर्ड घोटकी में अहिड़ा इंजीनियर अचनि था जेके पंहिंजे ऑफिसूं अटेंड नथा करनि बल्कि पंहिंजे बंगलनि ते वेही करे कमकार निपटाइनि था पिया। असां मज़दूर अॼु जो एहतजाज सन कोटा आहे, फौजी कोटा आहे, टाइम स्केल आहे, सर्विस बुक जी एंट्री आहे ऐं इन इदारे में जेको आहे गुज़िरियल 3 सालनि दौरान जेको आहे करोड़ ऐं अरबे रुपए जी करप्शन कई वई आहे, उन जी इंक्वायरी जे लाइ जेको आहे एहतजाज आहे। ऐं असां वटि 2011 ऐं 13 में भर्ती मुलाज़िमीन आहिनि, उन्हनि जी पघारनि जे बारे में जेको आहे असां हमेशह जेको आहे लेटरबाज़ी कंदा अचूं था पिया, पर को बि ऑफिसर ॿुधण लाइ तयारु न आहे। इन जे करे ई असांजो एहतजाज मज़दूर जे मसाइलनि जे लाइ, उन्हनि जे हक़ जे लाइ जेको हयो वियो आहे। जेसिताईं असांजे मज़दूर खे हक़ नथो मिलियो वञे, मज़दूर खे पघार नथी ॾिनी वञे, मज़दूर खे टाइम स्केल नथो ॾिनो वञे, मज़दूर खे सन कोटा नथी ॾिनी वञे, तेसिताईं एहतजाज असांजो जारी रहंदो। इन वक़्तु लेबर यूनियन जे अॻवाननि चीफ जस्टिस सिंध सरकार समेत वसवारनि खां मुतालबो कयो त करप्शन में मुलविस कामरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे उन्हनि जा जाइज़ मुतालबा हल कया वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk